अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल्लाही शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर लॻ ॻोठ शेर मोहम्मद ठोड़ा में तक जे एमएनए मखदूम जमीलुज़्ज़मा पारां अॻूणे यूसी चेयरमैन जे लाॾाणे ते मरहूम जे पोयरनि सां उज़ुरख़्वानी कई। जमहूरी हुकूमत चवंदा था असांजी ऐं जमहूरी हुकूमत खे अहिड़ा रवैया अख़्तियार न करणु खपनि, सभिनी खे इजाज़त ॾियणु खपे। ऐं जॾहिं वज़ीर आज़म साहब पाण तो जलसा करे तो उनखे करोना जी इन ख़बर परवाह कोन हूंदी आहे, सो आउं बिल्कुलु उन मज़म्मत थो कयां। ऐं इहो जमहूरी हक़ सभिनी खे मिलणु खपे ऐं असांजी जमातियुनि खे ज़रूरु मिलणु खपे। मीर साहब ॾाढो सॼी ज़िंदगी पीपल्स पार्टीअ सां तमामु घणो निभायो हर वक़्तु, ऐं उनखे बाक़ाइदा जीअं साथ ॾिबो आहे ॾुखियनि टाइमनि में, ॾुखियनि वक़्तनि में, जनरल ज़ियाल के दौर में। मीर साहब हिन ॻोठे सभिनी माण्हुनि, मीर साहब जे सभिनी घर जे भातियुनि, ऐं इहो हिकिड़ो यादगार रोल आहे पंहिंजे सिंध जे हवाले सां। ऐं मीर साहब ते ॾुखियो वक़्तु अची वियो ऐं उन लाइ मीर साहब मुफ़्त माण्हू थी उनखे मुंहुं ॾिनो आहे। ऐं हींअर बि चाहींदुसि त इन जो को हल निकिरे ऐं इहो जहिड़ो लाॻीतो न थियणु खपे, हल निकिरणु खपे। आउं कोशिशि कंदुसि त क़ानूनी तरीक़े सां ऐं राजूणी पर उन में कानून बि शामिलु हुजे, कंहिं नमूने सां हिन मसइले खे ज़रूरु हल कराइजे त जीअं सभई धुरियूं हाणे प्यार मोहबत में रहनि। ऐं ना इतफ़ाक़ी जेका हुई उहा त हिकिड़ो वाक़ियो थी वियो हुयो, पर हाणे उनखे वरी आणिजे सिल ऐं अमन वारे कोशिशि में। सो मुंहिंजी इहा कोशिशि रहंदी त आउं उहो करायां। तफ़सील मूजिब सरवर जमात जे रूहानी पेशवा तक जे एमएनए मखदूम जमीलुज़्ज़मा पारां अॻूणे यूसी शेर मोहम्मद ठोड़ा जे चेयरमैन मीर शबीर हुसैन टालपर जे पोयरनि सां उज़ुरख़्वानी कई। मखदूम जमीलुज़्ज़मा चयो त मीर शबीर हुसैन टालपर पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ वॾियूं कोशिशूं कयूं, पाण अयूब जे दौर में ऐं जनरल ज़िया जे दौर में वॾियूं अज़ियतूं बर्दाश्त कयूं, संदसि पोयरनि सां हर दौर में साथ निभायो आहे। मरहूम जो ख़ाल कॾहिं बि भरिजी नथो सघे। साफ़िन जे सवाल जे जवाब ते पीपी जे एमएनए मखदूम जमीलुज़्ज़मान चयो त का बि पार्टी जलसो करे थी त वज़ीर आज़म साहिब किरोना ॼाणाए मथनि केस दाख़िल थो कराए, पाण भले भरपूर जलसो कराए पियो, उते किरोना कोन थी थिए। मुल्क में महांगाई ॾींहों ॾींहुं वधंदी रहे थी, माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां पीपीए जे अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गीलानीअ जे पुट खे लाहौर में नज़रबंद करणु अफ़सोस जोॻो अॻमल आहे। उन मौक़े ते सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमीलुज़्ज़मा सां गॾु पीपी एमएनए जो कोऑर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह, सरवरी अॻुवाण राज़िक ॾिनो, पीपी अॻुवाण अरशद अली सोहो, मीर अदील टालपर, सरवरी जमात जो अॻुवाण यार मोहम्मद ख़ासकेली, हाजी मोहम्मद ख़ासकेली ऐं ॿिया साणस गॾु हुआ। मीर शबीर हुसैन टालपर जे फातह ते वारसनि सां मिलणु आयो।